घोटकी वेझो जीलानी हाउस हुसैन बेले मां सैयद कायम अली शाह जे बंगले तां खुशहाल सोशल फोरम टीम पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में भारत में गुस्ताखी खिलाफ एहतजाजी रैली कढी वई। रैली में हुसैन बेले जीलानी हाउस खां सैयद बिरादरी मलिक मीरानी ऐं मक्सी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते रैली में अॻवाननि सैयद कायम अली शाह, सैयद यासीन शाह, सैयद परवेज़ शाह, सैयद सुभान अली शाह, सजाद अली चारण, अहमद अली चारण, साजिद कोलाची, इरशाद कोलाची, अली असगर मीरानी, सलीम मलिक, दिलशाद मलिक, राजा मलिक ऐं ॿियनि पिण शिरकत कई। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में गुस्ताखी बिल्कुलु बर्दाश्त न कंदासीं। अॻवाननि मुतालबो कयो त गुस्ताखी कंदड़ हिंदू बीजेपी अॻवाननि खे फाही ॾिनी वञे।